अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? उमेदु आहे त सभु ठीकु हूंदव, ख़ुशि हूंदव। ऐं पंहिंजो अॼु पंहिंजो असां सां सिंध जी तमामु वॾी शख़्सियत, बहितरीनु शख़्सियत, असांजो बहितरीनु दोस्त आहे ऐं सिंध जो नाले वारो पंहिंजो अदाकार आहे, सदाकार आहे, बहितरीनु राइटर आहे, ड्रामा निगार आहे, शाइर आहे, अदीब आहे। ऐं कहिड़ी ख़ुशूसियत हुन में न आहे, ख़ासियत कहिड़ी न आहे, सभु ख़ासियतूं हुन में आहिनि, सभु ख़ुशूसियतूं हुन में आहिनि। माण्हू तमामु ग्रेट आहे ऐं बहितरीनु माण्हू आहे। जॾहिं बि तव्हां मिलंदवसि त उहो मुर्कूं विराईंदो आहे ऐं खिलंदो आहे, टहक ॾींदो आहे ऐं कचहरीअ जो कोॾियो हूंदो आहे। असांजे ख़ैरपुर जो शान आहे, दोस्त आहे। ऐं हुन जेको पंहिंजो सिंध में ड्रामनि जे हवाले सां जेकी हुन इज़त कमाई आहे, नालो कमायो आहे, सो असांखे ख़ैरपुर जे माण्हुनि खे तमामु वॾो उन शख़्सियत ते जेको आहे सो फ़ख़ुरु आहे। उनजो जेको आहे सो नालो तव्हांखे ॿुधाईंदुमि त तव्हां चवंदो वाह वाह। उन सां अॼु तव्हांजी ख़ासि ॻाल्हि कराईंदासीं, चटपटियूं ॻाल्हियूं कंदासीं ऐं इनशा जेको अॼु जेकी ॻाल्हि ॿोल हूंदी उहा तव्हांखे इनशा वणंदी। त असां सां अॼु जेको गॾु आहे पंहिंजो सिंध जो बहितरीनु अदाकार, ड्रामे जो निगार ऐं बहितरीनु शख़्सियत मीर सोबदार सईद। तव्हां मुख़्तलिफ़ ड्रामनि में हुनखे ॾिठो हूंदो, पंहिंजो सीरियस किरदारु हुजे तॾहिं बि हू निभाईंदो आहे, जेकॾहिं कॉमेडी किरदारु हुजे तॾहिं बि हू निभाईंदो आहे, जेकॾहिं पंहिंजो टीवी हुजे त उते बि बहितरीनु कमु कंदो आहे, जेकॾहिं रेडियो हुजे त उते बि कमु कंदो आहे। ऐं असां जॾहिं पंहिंजो नंढड़ा हुआसीं, यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआसीं, त जॾहिं रेडियो ते असां वियासीं त मीर साहिब सां ख़ैरपुर रेडियो ते पंहिंजो कचहरी बि थी, मुलाक़ात थी। उहो ॾींहुं असांजी दोस्तीअ जो पंहिंजो शुरूआत थी। हालांकि असांजी एज में तमामु वॾो आहे ऐं सीनियर आहे, पर असांखे पंहिंजे नंढनि भाइरनि वांगुरु मोहबत बि ॾींदो आहे, प्यार बि कंदो आहे, नाराज़गियूं बि पंहिंजो नाराज़ बि थींदो आहे, पर पोइ नसीहतूं बि कंदो आहे। सो असां कोशिशि कंदा आहियूं त मीर साहिब जी ॻाल्हियुनि ते हलूं। सो अॼु तव्हांखे असां मीर सोबदार साईं सां कचहरी करायूं था ऐं उन सां जेको आहे सो हाल अहिवाल कंदासीं। हिन मुंहिंजे ड्रामे में जेको हींअर हले पियो ड्रामो ॾाढनि जो ॾे, उन ड्रामे में बि जेको आहे सो हींअर ही कमु करे पियो, ॾाढो बहितरीनु हुनजो किरदारु हले पियो अहमद जो। ऐं इन खां अॻु बि पंहिंजा परवाह में या खोड़ सारा असांजा जेके ड्रामा थिया आहिनि उन्हनि में हर हंधि असां गॾु हूंदा आहियूं। ख़ैरपुर में रेडियो ते जिथे किथे स्टेज ड्रामनि में बि गॾु हूंदा आहियूं। सो मीर साहिब खां असां जेको आहे सो पुछंदासीं त मीर साईं, पहिरियों तव्हांखे दोस्त सभु ॾिसनि पिया ऐं पंहिंजो सभु सलाम पेश पिया कनि। मां सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां ऐं तव्हांजो बि थोराइतो आहियां साईं शिराज जिलानी जो, जंहिं मूंखे हिन ड्रामे में सॼे मुंहिंजी इज़त अफ़साई कई ऐं ॾाढनि जो ॾे सुहिणो ड्रामो हली रहियो आहे, जंहिंजो किरदारु अहमद जो किरदारु मां करे रहियो आहियां। हूअं मूंखे ऐनक न आहे, पर हाणे मां ऐनक पाए वेठो आहियां, पोड़ो मुड़ुसु आहियां, खिलंदा त ज़रूरु हूंदव मूंखे ॾिसी। जी जी मीर साहिब, पहिरियों त असांखे तव्हां इहो ॿुधायो त जेको आहे हिन ख़ैरपुर जी तव्हां शख़्सियत आहे, असां ज़िले जी जिते रहूं था, गॾु नंढा थिया आहियूं, वॾा थिया आहियूं असां। सो ख़ैरपुर जे हवाले सां तव्हांखे ॿुधाए त हिन फ़न जी दुनिया में रेडियो ते पहिरियों क़दम तव्हांजे कहिड़े साल में थियो, या हीउ शौक़ु तव्हांखे कीअं थियो हिन जो? मां 1987 में रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते आयुसि ऐं हिकु शाइर जी हैसियत में। जॾहिं असांजी ट्रांसमिशन जेका ही रेडियो जी पहिरियों स्टार्टिंग हुई, उन जी टेस्टिंग हले पई, उते असांजो पंहिंजो बहितरीनु प्रोड्यूसर साईं मल्हा साहिबु हुयो, उहो कादिर बख़्श मल्हा। मां उनखे ॿुधायो पहिरियों ई, मां चयो मां हिकु शाइर बि आहियां, हितां ख़ैरपुर जो बि आहियां, महिरबानी करे जेका आहे। हुन चयो त पोइ अचो, तव्हां शाइरी कयो था त पोइ कलाम शाइर बि ज़बान शाइर असां पहिरियों ई तव्हांखे कयूं था। उन खां पोइ मां शाइरी कई ऐं उन खां पोइ जेके बि प्रोड्यूसर ऑडिशन्स असांजूं थियूं, मूंखे ऑडिशन में पास कयो वियो ऐं असांजो उस्ताद बि हो ॿियो प्यारो ऐं सुठो प्रोड्यूसर, सीनियर प्रोड्यूसर साईं जहांगीर कुरैशी साहिबु। पोइ उन मूंखे चयो जे तव्हांजो आवाज़ु प्यारो आहे ऐं असां चाहियूं था त रेडियो जे ड्रामनि में तव्हां शिरकत कयो। उन खां पोइ असांजी रेडियो ड्रामनि जी ऑडिशन थी, मूंखे ड्रामनि में आंदो वियो ऐं मां रेडियो ते बि मां सम्झां थो तक़रीबन अलाए केतिरा ड्रामा कया। तव्हां 1987 खां वठी ऐं जेका आहे अॼु ताईं तव्हां ॻणींदो त समय ड्रामा जेके आहिनि उन्हनि में मूं किरदारु अदा कया, मूं रेडियो ते लिखियो बि, सभु कुझु कयो। वरी असांजा सिंधी चैनल खुलिया, वरी चयोसीं त थोरी विक वधायूं भला, जॾहिं उहो आहे त पोइ मां पहिरियों जेका त स्टार्टिंग KTN खां कई ऐं KTN मूंखे वॾी सुठी रेस्पेक्ट ॾिनी ऐं उन खां पोइ मां हिन हिसाब में आयो आहियां। ऐं अॼु वरी काफ़ी त दोस्तनि ॾिठो हूंदो मुंहिंजा KTN ते केतिरे ड्रामा हलिया, दर्दनि जो दरिया हलियो ऐं पंहिंजा पराया
तमामु में तमामु बहितरीनु, जंहिंजो डायरेक्टर तव्हां पाण हुयो ख़ुदि ई, ऐं उन में मूंखे ख़बर फ़क़ीर जे किरदार में वॾी मोट मिली। ऐं होॾे वरी केटीएन में कॾहिं त मिलंदासीं, हिन में फतू त फॾो न त जॾियो जॾो, इन किरदारु मूंखे थोरो वधायो। ऐं वरी उन खां बाद में अहिड़ी तरह सां जेका आहे सा मूं पंहिंजे ड्रामनि जे सफ़र खे हलायो, ऐं कुझु ड्रामा लिखिया बि, केटीएन ते बि मूं सोलो प्ले बि लिखिया। अहिड़े हिसाब सां ऐं ॿियो शाइरीअ जे हिसाब सां मुंहिंजो पहिरियों किताबु आयो लुढ़क टहक ऐं संसार, जेको 2004 में छपियो, उनजी बि मक़बूलियत थी। उन खां बाद में तव्हां जहिड़नि दोस्तनि सुठनि डायरेक्टरनि मुंहिंजी गाइडिंग कई। अच्छा मीर साहब, पंहिंजो मूंखे इहो ॿुधाइजो त पंहिंजो एतिरियूं तव्हां में ख़ासियतूं आहिनि त हिकु टाइम तव्हां जेको आहे सो शाइर बि आहियो, अदीब बि आहियो, ड्रामा निगार बि आहियो, सदाकार बि आहियो, अदाकार बि आहियो, त एतिरियूं पंहिंजूं ख़ासियतूं हिट टाइम उन एतिरियुनि शयुनि खे तव्हां कीअं पंहिंजो कयो था एट टाइम, हिकु टाइम पंहिंजो लिखी बि वञो था, शाइरी बि करे था वञो, ड्रामो बि लिखी था वञो, ऐं पंहिंजो मुंहिंजे हिसाब में त ॾुखे में ॾुखियो जेको कमु आहे त शाइरी करणु तमामु ॾुखी आहे, या पंहिंजो को ड्रामो लिखणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, डायलॉग भरिणो हूंदो आहे, ऐं पंहिंजो आर्टिस्टनि जा सीन अदाकार पंहिंजो ख़्याली हूंदा आहिनि हुन टाइम। त उहो इहो एॾो टाइम वरी पाण अदाकार बि आहियो, सदाकार बि हिकु टाइम में मां तव्हां एतिरो कमु कीअं था करे वञो? चलो हिकिड़ो अर्ज़ु करे वञा, इश्क सभु कुझु इश्क कराए थो, ऐं इश्क हिकु रूह में जॾहिं अचे थो, उन में उहा रोशनी अचे थी जेका तव्हां पाण ॾिठो त सुहिणी मेहर जे लाइ दिले ते तरी ऐं मेहर सां मिलणु वेंदी हुई दरिया जे इन्हनि कुननि में। त असां बि चाहियूं था त जॾहिं इहो इश्क जी रोशनी असां वटि आहे, ऐं इश्क असांखे सभु ॾेव ॾेखारियो, ऐं हिन इश्क हिन ई मंज़िल ते हिननि ड्रामनि में अदीब शाइर हे सभु असांखे इश्क कयो, छो त इश्क जो रूह सां तालिक़ आहे। हीउ रूह जो रूह सां मेंटेन्स आहे, हिन जो जिस्म सां वास्तो न आहे। त इश्क इहा शइ न ॾिसंदो आहे त मां घटि थो कयां, वधि थो कयां, छा थो कयां। कॾहिं कॾहिं त मां शाइरी लिखंदे ख़ुदि हैरान थी वेंदो आहियां त मां इहो शेर कीअं लिखियुसि। जीअं हाणे मौजूदु आहे हीउ जेको ड्रामो हले थो ॾाढनि जो ॾेव, इन में तव्हां चयो टाइटल सॉन्ग लिख, त उन वक़्तु ई कुदरती तरह हिकिड़ो अहिड़ो जज़्बो ज़हन में अची वियो जो जॾहिं मूंखे स्टोरी जो थोरी ख़बर पई, मां उन स्टोरी ते टाइटल सॉन्ग लिखी, ऐं ख़ुदि हैरान पियो थिया त साईं शिराज़ मूंखे हिते विहारे, ऐं मूंखां कीअं ई जल्दीअ में मां हे छा लिखियुसि ऐं जल्दी में कीअं लिखिजी वियो। इहो सभु रूह सां नातो आहे। हीउ इश्क आहे, जेका इश्क सां जेको इश्क जी राह वठी हले थो, या इश्क जी आङुर वठी हले थो, यकीन पुछो त असांखे इश्क आङुर खां वठी जीअं नंढड़े ॿार खे उस्तादु हलाईंदो आहे, या नंढड़े ॿार खे पंधु करणु सेखारींदी आहे माउ, अहिड़ी तरह इश्क असांखे हिन मंज़िल खे सेखारियो। त हीअ ख़ूबियूं अलाह करीम जे नाम तां सदिको वञा, ऐं अहल बैत जी दुआउनि सां, पंहिंजी माउ जे दुआउनि सां, सभिनी दुआउनि सां हीअ अहलियत मूंखे अलाह साईं अता कई आहे जो हिन वक़्तु कहिड़ो बि किरदारु मिले थो उन किरदार में ज़म थी वञा थो। माशाअल्लाह। ऐं ॿियो ॿी हिकिड़ी शइ मूंखे नाज़रीन यादि आई मीर साहिब जी, त पंहिंजो ॿी हिकिड़ी जेकी ख़ासियत मीर साहिब जी, अलाह साईं हुनखे क्वालिटियूं त खोड़ सारे ॾिनियूं आहिनि, एतिरियूं क्वालिटियूं की हिकिड़े पंहिंजो माण्हूअ में हुजनि, इंसान में हुजनि, त उहो दुनिया जे वॾे में वॾो ख़ुशि नसीबु हूंदो आहे। त मां जेको मीर साहिब खां मुतासिर आहियां हिकिड़ी ॿी क्वालिटी मीर साहिब जी, त मीर साहिब जो जेको हीउ पंहिंजो आवाज़ु आहे न, उन में बि जादू आहे मीर साहिब जे आवाज़ में, ऐं एॾो ख़ूबसूरत आवाज़ु आहे, उन में बेस आहे जेको पंहिंजो रेडियो जी ॻाल्हि पई हले त पंहिंजी सदाकारी। त मीर साहिबु रेडियो ते बि मां तव्हां सां हिकु ॿिनि ड्रामनि में कमु कयो आहे, गॾु स्टेज ते बि कयो आहे, सिखियो आहे तव्हां सिंगरनि खां खोड़ सारो, पर पंहिंजो रेडियो जी सदाकारी ऐं टीवी जी अदाकारी में पंहिंजो नाज़रीन खे इहो ॿुधाए त ॿिन्ही में पंहिंजो फ़र्क़ु कहिड़ो आहे? रेडियो जी जेका सदाकारी आहे उन में सिर्फ़ु आवाज़ रस्ते जेके ॿुधंदड़नि खे ईअं महसूसु करायो वेंदो आहे त वाक़ई उहो शख़्स आहे, उहो ई किरदारु आहे, ऐं टीवीअ ते साम्हूं उहो किरदारु जेको आहे सो साम्हूं हूंदो आहे, जेको साम्हूं पाण खे मञाइण जी कोशिशि कंदो आहे। त रेडियो ड्रामे में मूंखे यादि आहे हिकिड़ो ड्रामो हुयो जंहिंमें मां हिकु पोढ़े 90 साल जे पोढ़े जो किरदारु अदा कयो, जंहिंखे गाॾी ते खणाए था अचनि इस्पताल में, त मां 3 ॾींहं उहो पंहिंजे गले खे वेही महटियो हो त हीउ छा, छो त मूंखे उन महिल सूरत ॾेखारणी न पई पए, ऐं रेडियो सिर्फ़ु अॻु में उन महिल पहुतासीं। पर उन खां अॻु में इहो आहे त मां प्रियालो हाई स्कूल में मैट्रिक पढ़ंदो हुउसि, उन टाइम में असांखे उस्ताद थोरा टेबलो सेखारींदा हुआ, ऐं स्टेज कराए वरी उन ते टेबलो थींदी पाण में उहो कंदा हुआसीं, असांखे ॾाढो शौक़ु हुयो, मज़ा खाका हे हो कॉमेडी हेॾां होॾां, ऐं अची वियासीं क्लियर, अची वियासीं कनेक्ट थी वियासीं
सो नाज़रीन तव्हां ॿुधनि पिया। ॿियो मीर साहिबु हिकिड़ो तव्हां मूंखे इहो ॿुधायो त पंहिंजो हीउ कमु त सॼो तव्हां ॿुधायो त सॼो इश्क जो आहे। जी जी ऐं जंहिंखे इश्क हूंदो, जंहिंखे जुनून हूंदो, जंहिंखे शौक़ु हूंदो त उहो ई पंहिंजो अॻिते वधंदो ऐं पंहिंजो कम सां सचो जेको हूंदो महिनत कंदो त उहो ई अॻिते वधंदो। पर अॼुकल्ह जो तव्हांखे मां ॿुधायां त जेके नौजवान आहिनि खोड़ सारा जेके असांखे ॾिसनि पिया ऐं पंहिंजो व्हाट्सअप ते मैसेज बि कंदा आहिनि ऐं उन खां पोइ जेको आहे सो फेसबुक ते का असां तस्वीर रखंदा आहियूं ड्रामे जी या ड्रामो रखूं था त उन में बि चवंदा आहिनि खोड़ सारा सिंध में जेके आहिनि नौजवान उहे बि चवंदा आहिनि त असांखे ड्रामे में चांस ॾियो, अदाकारी जो शौक़ु आहे ऐं पंहिंजो शौक़ीन तबिको इलाही थी वियो आहे। उन्हनि जे लाइ तव्हांजो छा मैसेज जो या वरी जेको असांजो सिंधी मीडिया में हींअर जेको आहे सिलसिलो हले पियो त जेको बि चवंदो आहे मैसेज मूंखे 2-3 आया हुया त साईं ड्रामे में असां जेकॾहिं कमु कयूं त पैसा घणा वठंदो। पैसा बि शायदि को डायरेक्टर वठनि था सॼे सिंध मां, अलाए कहिड़ा डायरेक्टर वठनि था, उन्हनि सिंधी ड्रामे जो केतिरो खानो ख़राबु कयो आहे, कीअं कयो आहे, उन जे बारे में तव्हां असांखे नौजवाननि खे मैसेज बि ॾियो त बाबा कीअं अॻिते वधिणो आहे, ड्रामे में कीअं कमु करिणो आहे, त उन जे लाइ बि हिकु मैसेज ॾियो। ऐं हीउ जेको पैसनि वारो सिलसिलो आहे इहो बि ॿुधाइजो त इहो छा आहे। हा, मां खे हिकिड़ो अर्ज़ु करे वञा, असांजा जेके नौजवान आहिनि या हिन फन में जेको शौक़ु रखणु चाहिनि था उन्हनि में शायदि इश्क कोन्हे। जॾहिं इरादो अटल हुजे, हाणे जीअं मूं वटि इश्क आहे त मूंखे हीअ शइ करणी आहे, मुंहिंजो इरादो अटल हुजे, चाहे मां पहाड़ सां टकराइजी वञा, भली टकराइजी वञा, पर उन सां गॾु उनखे वरी ग़लति इस्तेमालु करणु बि ग़लति आहे। इन सां ग़लति इस्तेमालु हीअं थो थिए त असांजे जेका असां हिन मीडिया जी ओड़ वठी केतिरा ई माण्हू पाण खे हथरादू डायरेक्टर करे त बाबा मां अहिड़ो डायरेक्टर आहियां, मां अहिड़ो डायरेक्टर आहियां, हे हीअं था कयूं, हीअं था कयूं, ऐं उतां इदारे वारनि जे मथां वरी उहे वरी इल्ज़ाम इदारे वारा हलंदा, छा कयूं उतां बजट घटि थी अचे, तंहिंजे करे असां जेका असां तव्हां खां पैसा था वठूं। पर पैसनि जी न हुजणु खपनि, छो त हीउ फन आहे, फन ते हा हक़दार आहे उहे जेको कमु करे थो, इन लाइ न करे त मां पैसनि लाइ कमु थो कयां या पैसा भरे कमु थो कयां, पर इन लाइ पंहिंजे सिंधी जेको फन आहे ऐं उनखे तव्हां अहमियत ॾियो त बहितर आहे। जहिड़ी तरह ही हिन वक़्तु जेके असांजा नौजवान आहिनि उन्हनि में उन पहिरियों त स्टडी न आहे, हू पढ़नि कोन था, ऐं जॾहिं कहाणियूं पढ़नि, कहाणी छा आहे, ड्रामो छा आहे, इहो छो थींदो आहे ऐं छाजे करे कयो वेंदो आहे, इन में कहिड़ा फ़ाइदा आहिनि, सम्झो था। इन्हनि में दोस्त सम्झंदा हूंदा सभु त असांजे ड्रामनि जी इहा ई शइ आहे त जॾहिं असांजे डायरेक्टर वटि स्क्रिप्ट पहुचंदी आहे ऐं हू किरदारु सिलेक्शन करे अप्रूव कराईंदो आहे या कहाणी, त उन कहाणी बि असांजी मुआशिरे जे चिटी अक्कासी हुजे ऐं उन सां गॾु जेके बि असांजा किरदार आहिनि उहे अहिड़े किरदारनि में आणिजनि जीअं उहो हक़ीक़त सम्झो वञे ऐं अॻियनि नंढनि ईंदड़ सुहिणनि नौजवाननि ऐं नवनि ज़हननि जे लाइ हिकिड़ी नई सुठो सबक़ बि हुजे ऐं नतीजे खेस बि हुजे। पर अॼु असां ॾिठो वियो आहे त असांजे चैनलनि ते कहाणीकारनि जी जेका आहे सा उहा रिस्पेक्ट न आहे जेका कहाणीकार खे मिलणु खपे। उहो हिकु हिकु सीन ते वीचारो हलाए केतिरो ज़हन घुमाए थो ऐं केतिरी पंहिंजे ज़हन खे तकलीफ़ ॾिए थो ऐं उन सां गॾु छो त हिकिड़ो आहीनो हुन जे अॻियां हूंदो आहे, राइटर जे अॻियां, त हिन खे हीअं ऐं डायरेक्टर जे अॻियां जॾहिं स्क्रिप्ट पहुचे थी त उहो बि इन हिसाब सां, त उन तरह सां चैनलनि खे बि असांजनि सिंधी चैनलनि खे पंहिंजी ॿोली पंहिंजे फनकारनि ऐं इन्हनि जो क़दुरु करणु खपे ऐं उन्हनि डायरेक्टरनि खे बि खपे जेके अजायो ठगी जा ठाह करे ऐं जेके पैसा तलब था कनि, मां हिन जो मुखालिफ़ रहियो आहियां। अच्छा, मूंखे ॿियो इहो मूंखे ॿुधायो त पंहिंजो हिन वक़्तु जेकी ड्रामे जी जेकी बजट आहे उहा बि सिंधी जेकी ॻाल्हि कई तव्हां त माना अॻु में ड्रामे जी बजट इलाही वॾी हूंदी हुई, हींअर ड्रामे जी बजट बि घटि थी वई आहे, सिंधी ड्रामो बि हिन वक़्तु सिंधी चैनलनि तां घटि थी वियो आहे, रिपीट इलाही पियो हले, त इन हवाले सां मां तव्हां सां ॻाल्हि ॿोल जेको आहे सो कंदुमि। नौजवाननि खे जेको तव्हां मैसेज ॾिनो हींअर त उहो मैसेज इहो ई आहे नौजवाननि जे लाइ त पढ़नि ऐं स्टडी खां सवाइ कुझु कोन्हे, महिनत खां सवाइ कुझु कोन्हे, सिफ़ारिश ते कमु वधि में वधि हिकिड़ो दफ़ो हलंदो या ॿ दफ़ा हलंदो, वधीक सिफ़ारिश ते बि कमु न हली सघंदो आहे। उहो माण्हू जो पंहिंजो टैलेंट हूंदो आहे ऐं माण्हू जो उहो पाण जॾहिं महिनत कंदो, जॾहिं पाण वधंदो, इश्क कंदो कंहिं बि शइ सां, जेको बि दुनिया में कमु कयो तव्हां त उहो पंहिंजो महिनत सां कयो, इश्क सां कयो, कामयाबी तव्हांखे ज़रूरु मिलंदी। सिफ़ारिश सां न कयो। त मीर साहिबु असां सां अॼु मौजूदु आहे, उन मां फ़ाइदो असां वठंदा। मीर साईं मूंखे इहो ॿुधाइजो त पंहिंजो पूरी सिंध मां ओवरऑल हिन वक़्तु तव्हांखे जेको आहे सो सुठे में सुठो बहितरीनु जेको अदाकार आहे
उहो कहिड़ो लॻंदो आहे सिंध मां? हिकिड़ो अर्ज़ु कयो वञा, मुंहिंजे नज़र में त सभु अदाकार सुठा आहिनि ऐं हर कंहिंजो जेतिरो जेसि ताईं को ज़हन आहे, फ़नी सलाहियत आहे, ऐं ओतिरे ताईं उहो पंहिंजो इस्तेमालु करे थो। कंहिंखे मां नथो वणां, कंहिंखे ॿियो वणंदो हूंदो, कंहिंखे हीउ नथो वणे, वाह। हे न वणंदो हूंदो। वाह। छो त अलाह करीम हिकु अहिड़ी जोड़जक कई आहे इंसान जी, जंहिंमें हीअ सम्झो दिमाग़ हिकिड़ी बॉक्स आहे, हिन बॉक्स में हर ख़ूबियूं रखियूं अथई। वाह। हाणे उन अदाकार या इंसान, छो कि इंसान बि अदाकार आहे। ऐं हिकिड़ी शइ शायदि मां तव्हांखे वॾी हिकिड़ी ॿुधायां त क़ुर करीम बि हिकु स्क्रिप्ट आहे, हुन राइटर लिखी, ऐं उन जा जेके नबी आहिनि, पैगम्बर आहिनि, उहे डायरेक्टर आहिनि, असांखे ॿुधाइनि था हीउ बुरो आहे, हीउ भलो आहे, हीउ सुठो आहे, हीउ ख़राबु आहे, उहे डायरेक्शन था ॾियनि। असांजा औलिया हुजनि, बुज़ुर्ग हुजनि, नबी हुजनि, पैगम्बर हुजनि, सभु उन स्क्रिप्ट जे जेका अलाह जे तरफ़ खां आई आहे असां वटि, उन जी बि जेका आहे सभु पोइवारी कनि था। त असांजो जो इहो ई जेका आहे इहा ई कोशिशि हूंदी आहे त जहिड़ी तरह स्क्रिप्ट अचे त उन स्क्रिप्ट खे पंहिंजो पूरी तरह सां असांजा इदारा जेके चैनल आहिनि उहे बि ॾिसनि। ऐं हिकिड़ी शइ आहे त जेके उते स्क्रिप्ट एडिटर आहिनि, छा उन्हनि वटि मां हिकिड़ी इहा चवंदुसि, हर कोई भलो आहे, पर हेतिरी तनक़ीद ज़रूरु कंदुसि त उन स्क्रिप्ट एडिटरनि खे एतिरी बि ख़बर न आहे त जेका आहे सा स्क्रिप्ट छा थींदी आहे, ड्रामो छा थींदो आहे, छा थींदो आहे। ऐं ॿियो वरी सिलेक्शन जेका आहे किरदारनि जी, उहा बि घणी सिफारिश ते थी थिए, जेका न थियणु खपे। ऐं सिफारिश में जेको ईंदो त उहो उन किरदार ते जज न थी सघे त डायरेक्टर ॾे मयार थी त भाई डायरेक्टर जेको आहे सही नथो करे। डायरेक्टर जो कमु आहे डायरेक्शन ॾियणु ऐं महिनत करणु ऐं उन हिसाब सां अचणु। असां हिते पंहिंजे सिंधी ॿोली, सिंधी अदब, ऐं पहिरियों त मां ॿुधायां थो त इहा अली काज़ी साहिब जी वॾी जदोजहदी जो पहिरियों चैनल असांजो केटीएन जो आयो, जंहिंमें असांजी ॿोली खे अप्रूव मिली ऐं नवां नवां टैलेंट शुरू थिया, नवां नवां अदाकारियूं शुरू थियूं। उन्हनि जे तां पोइ सिंध आई, सिंध खां पोइ असांजी महिराण आई, या ॿिया चैनल्स जेके बि आया असांजा सिंधी। ऐं मौजूदा हीअ जेका जंहिंजे किरदार में मां वेठो आहियां, गेट बि मूंखे थियल आहे ऐं मुंहिंजो किरदारु कयां थो तव्हांजे ड्रामे में। सो ऐं नंढा असां उन्हनि खे ॿुधाईंदासीं, दोस्तनि खे इहो बि चवंदासीं त ख़ुदारा जेतिरो तव्हां पढ़ंदो, असांजूं लाइब्रेरियूं खज़ाना आहिनि, ऐं जॾहिं लाइब्रेरी में तव्हां स्टडी कंदव, लाइब्रेरी मां हर किताब जो हिकु हिकु लफ़्ज़ मोती आहिनि, जिन सां तव्हां हार जुड़े सघो था। त हीअ तव्हां बि ड्रामो लिखी सघो था नवां नवां। ऐं उन सां गॾु असांजा जेके अदाकार आहिनि, मां कंहिंखे बि घटि न सम्झो आहे, चवंदो मूं हमेशह पाण खे घटि सम्झो आहे ऐं उन्हनि खे भलो कयो आहे। जंहिंमें असांजो असद कुरैशी साहिबु आहे, भले किरदार में आहे। साईं निसार शाह साहिबु आहे, असांजो तमामु सुठा फ़नकार आहिनि। अहमद महमूद साहिबु आहे, असांजा भला आहिनि। साईं असांजो अख़्तर महंगल, पंहिंजो इहा पंहिंजो आज़म महंगल साहिबु आहे, असांजो प्रिय दोस्त आहे। उहे बि न हिकिड़ा सुठा सुठा आर्टिस्ट। मां चवां थो मां हिकिड़ो फ़ैसिलो नथो करे सघां इहो तव्हांखे ॿुधायां त मां कंहिंजे लाइ चवां त हीउ वधीक भलो आहे। ऐं मां तव्हांजी इन ॻाल्हि जी ताईद कंदुमि त पंहिंजो मां बि इहो ई चवंदो आहियां त सभु अदाकार सुठा आहिनि, सभु अदाकार बहितरीनु आहिनि। ऐं इज़त अलाह साईं हुनखे ॾींदो आहे जेको दिलि सां कमु कंदो आहे, सचाई सां कमु कंदो आहे, ऐं पंहिंजो रोज़ी सम्झी कमु कंदो आहे, उन में ख़यानत न कंदो त हुनखे अलाह साईं इज़त ॾींदो। ड्रामो जे हवाले सां मुख़्तलिफ़ कैरेक्टर हूंदा आहिनि, कहाणी हूंदी आहे, राइटर हिकिड़ो लिखंदो आहे, सोचींदो आहे, पोइ हुनजी कहाणी में हू खोड़ सारा किरदार भरींदो आहे, पोइ चवंदो आहे हीअं हलंदो, हे हीअं हलंदो, हे हीअं हलंदो। सिफ़ारिश ड्रामे में न हलंदी आहे, न वरी स्क्रिप्ट में हलंदी आहे। को ड्रामे में त फलाणे जो हीअं किरदारु हुजे, सोचियल सम्झियल कहाणी हूंदी आहे। उन कहाणी खां शुरूअ में जॾहिं कहाणी लिखिजी ईंदी आहे त डायरेक्टर पढ़ंदो आहे, पोइ डिस्कस कंदा आहिनि राइटर, डायरेक्टर या इदारे वारा। पोइ उन में पंहिंजो बजट जे हवाले सां जेतिरी जी बजट हूंदी आहे, पोइ किरदार उन में उहे रखिया वेंदा आहिनि, ऐं उन किरदारनि खे पोइ वरी सेट ते घुराए रिकॉर्डिंग थींदी आहे। उन किरदारनि जे हवाले सां सॼो ड्रामो हलंदो आहे। बाक़ी अदाकार सभु सुठा आहिनि, बहितरीनु आहिनि, सभु असांजा पंहिंजो लीजेंड आहिनि, जेके बि सिंध में कंदा। अलाह साईं उन्हनि खे इज़त ॾिनी आहे। असांजी दुआऊं आहिनि त अलाह साईं अञा असांखे जेको आहे सो तव्हांजी मोहबतूं नसीबु थियनि। असां ॾींहुं राति हिते पंहिंजो कॾहिं ॿनियुनि में बीठा आहियूं, कॾहिं उस में बीठा आहियूं, कॾहिं छांव में बीठा आहियूं। ड्रामो जेको ठाहियूं पिया, उन मां लख किरोड़ कोन पिया मिलनि, सिर्फ़ु मोहबतूं, इज़त। तव्हां चाहींदा आहियो तव्हां असांखे ॾिसो ऐं इंटरटेन कयो, ड्रामे में को मैसेज मिले तव्हांखे। तो इन जे करे असां कोशिशि कंदा आहियूं सुठे खां सुठो ड्रामो। मीर साहिबु असां गॾु आहे त मीर साहिबु सां जेको आहे सो असां आख़िरी बसि हाणे ॻाल्हि ख़तमु कंदासीं। मीर साहिबु असांजो बहितरीनु शाइर बि आहे ऐं पंहिंजो कंपेयर बि सुठो आहे। मीर साहिब खां अॼु तव्हांखे हिकिड़ो बहितरीनु सुठो शेर चवंदा त मीर साहिबु शेर ॿुधायो
पोइ वरी आख़िर में तव्हां खां पंहिंजो मैसेज कराईंदासीं। मां तव्हांखे अर्ज़ु कयां त मुंहिंजो घणो कॉमेडी सां तालुक़ु आहे, खिल भोग सां, ऐं हमेशह दोस्तनि खे मुस्कुराहटूं ॾींदो आहियां। जॾहिं बि मोकिलाईंदो आहियां त दोस्तनि खे मुस्कुराहटूं ॾींदो आहियां। त दोस्तो, मां चवां थो त चाहे आहे चाह कोन्हे को, चाहे आहे चाह कोन्हे को, झेड़ो आहे ठाह कोन्हे को, ज़ाल जूं कयां थो फरमाइशूं पूरियूं, जीअरो आहियां साह कोन्हे को। वाह 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 वाह। ज़ाल जूं कयां थो फरमाइशूं पूरियूं, जीअरो आहियां साह कोन्हे को। शिकिल मुंहिंजी खे ॾिसी शैतान चयो, वाह। शिकिल मुंहिंजी खे ॾिसी शैतान चयो, तो जहिड़ो ॿियो भाउ कोन्हे को। मां तव्हांखे अलाए कीअं थो नज़र अचां, ऐं मुंहिंजा प्रिय दोस्त जेके हिन वक़्तु ॾिसी रहिया हिकिड़ो आहिनि। ॿियो बि तव्हांजो शेर मशहूरु शेर आहे, अक्सर ॿुधाईंदा हुओ, उहो बि ॿुधाए छॾियो। हीउ जेको आहे सो मूं हिन PTV ते, पाकिस्तान टेलीविज़न नेशनल ते मुंहिंजो हिकु मज़ाहिया मुशाइरे में मूं हिकिड़ो शेर पढ़ियो, उहो तव्हांखे ॿुधायूं था। हा, उन इहे सिटूं आहिनि त इहो थोरो अलाए छो ज़हन में अचे थो। मुंहिंजी दिलि अव्हां खे ॾिसण ते हिरियल आहे। हूअं मां पाण खे थो चवां, मुंहिंजी दिलि अव्हां खे ॾिसण ते हिरियल आहे, अचां कीअं अव्हां ॾे जो भाड़ो खुटल आहे। उमाणिया अव्हां ॾे को फोटू कढाए, पर छा कयां हीअ टिकण बि खुतल आहे। उमाणिया अव्हां ॾे को फोटू कढाए, पर छा कयां हीअ टिकण बि खुतल आहे। पिरीं प्यार जी मां पॉलिसी कीअं ठाहियां, पिरीं प्यार जी मां पॉलिसी कीअं ठाहियां, किरोना जे भउ खां ॿूथाड़ी ॿधल आहे, अचां कीअं अव्हां ॾे जो भाड़ो खुटल आहे। ज़ाल जे अॻियां मां ईअं बीठो आहियां, जीअं क़ुर्बानी जो ॿकरो खट सां ॿधल आहे। वाह। मुंहिंजी दिलि अव्हां खे ॾिसण ते हिरियल आहे। अॼु खार मां घर जो कूलर भॻो अथमि, अॼु खार मां घर जो कूलर भॻो अथमि, इहो कारनामो बि मुंहिंजो कयल आहे। सो इहे कारनामा पिया हलंदा आहिनि। वाह वाह मीर साहब, ज़बरदस्त मीर साहब। मीर साहब तव्हां शेर ॿुधो त आख़िर में मीर साहब असां सां वक़्फ़े वक़्फ़े सां गॾु हूंदो आहे, ऐं रिकॉर्डिंग बि कंदा आहियूं। वरी मीर साहब हींअर रिकॉर्डिंग जो टाइम शुरू थियण वारो आहे, सो सभु ॾिसनि पिया, कैमरामैन बि ॾिसे पियो, ऐं सॼी टीम बि ॾिसे पई। त हाणे पंहिंजो मीर साहब जी हिते हींअर शूट शुरू थियण वारी आहे। ॾाढनि जे ॾे जे ड्रामे जी रिकॉर्डिंग पई हले असांजी, ऐं हिन वक़्तु जेको आहे सो भोजदार वॾा में उते सेट रखियल आहिनि 3-4, सो उन्हनि जी रिकॉर्डिंग हले पई। त मीर साहब आख़िर में हिकिड़ो नौजवाननि जे लाइ मैसेज ॾियनि ड्रामे जे हवाले सां ॿुधाइजो त हीउ ड्रामो जेको हींअर हले पियो, हिन खां अॻु में तव्हां खोड़ सारा ड्रामा कया, हिन ड्रामे जे हवाले सां तव्हां छा चवंदा? मां नौजवाननि खे इहो ई मैसेज ॾींदुमि त मोबाइल ते बि नॉलेज अचे थी, पर उन तरह सां उनखे घणो इस्तेमालु करण खां पंहिंजो लाइब्रेरी में वञनि, ऐं उन खां पोइ किताब पढ़नि। वॾनि वॾनि ॾाहनि जा तमामु वॾा खज़ाना रखिया आहिनि, ऐं लाइब्रेरी में वञनि, किताबनि खे पढ़नि, स्टडी कनि, ऐं पंहिंजी ॿोली, पंहिंजो मुस्तक़बिल खे उजागर कनि, त उहो वधीक भलो थींदो। छो त असांजूं हिन वक़्तु अल्हम्दुलिल्लाह असांजूं सिंधी औरतूं बि पंहिंजे मंज़िल ॾे रवां दवां आहिनि, ऐं सुठनि हिन वक़्तु वॾनि वॾनि CSS ऑफिसर्स ते उहिदनि ते बि पहुतल आहिनि। अल्हम्दुलिल्लाह उहे तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं उन सां गॾु हीउ असां जेको हाणे असां ड्रामो करे रहिया आहियूं, ॾाढनि जो ॾेहु, इहो बि तमामु बहितरीनु पंहिंजे हिसाब सां हली रहियो आहे। ऐं उन हिसाब सां जेको बि चैनल, हीअ असांजो धरती चैनल आहे जेको, इन खे बि मां इहा गुज़ारिश ज़रूरु कंदासीं असां, त हिन ड्रामे खे जेकॾहिं हू अञा हीउ ड्रामो जेका आहे 17, 15, 16, 17 ताईं असांजो हीउ जेके से हले थो, पर इन खां वधीक जेका आहे इन खे उजागर करण लाइ, छो त अवाम हिन ड्रामे खे अल्हम्दुलिल्लाह पसंदि करे थो, ऐं हीउ ड्रामो हिकिड़े सुहिणे वे ते हले थो, सुहिणे रस्ते ते हले थो। ऐं उन सां गॾु मां ॾिठो आहे त काफ़ी ॻोठनि में हिननि में सभु कुझु आहे, छो त हीअ ॻोठाणी कहाणी आहे, बाराड़ी जी कहाणी आहे। असांजा दोस्त ॾिसी ख़ुशि थियनि था, ऐं उन सां गॾु डाउनलोड हिन जो इहो ॿुधो त हीउ ॾाढो थिए थो हिन ड्रामे जो, जेका जॾहिं यूट्यूब ते हले थो, हा यूट्यूब ते हले थो, तॾहिं हिन जो ॾाढो सुठो स्कोप वधियो आहे। ऐं मां बि इहा ई गुज़ारिश कंदुसि त हिन ड्रामे खे अञा बि तव्हांजी डायरेक्शन सां, मूंखे उमेदु आहे त तव्हांजी डायरेक्शन सां हीउ ड्रामो अञा बि हिकिड़े सुहिणे औज ते पुॼी सघे थो, बशर्ते हिन जी जेके आहिनि से हर पहलू खे ॾिसणो आहे त हीउ ड्रामो असांजो कहिड़े वे ते वञिणो आहे, ऐं अवाम छा थो चाहे, ऐं दोस्त हिन मां कहिड़ो सबक़ु हासिलु कंदा। ऐं हिन में जेकॾहिं घिरी ॾिसबो त हिकिड़ी बहितरीनु नूर ज़हूर साहिब जी कहाणी आहे, जंहिंमें हिकिड़ा सुठा सबक़ समायल आहिनि। इहो समायल आहिनि त जीअं ॾिसो अॼुकल्ह औरतुनि जो